अचो त जंग जी जोत रहियो हक़ मथे खणो न अचो त जंग जी जोत रहियो हराम खोर सूम सां अचो त जंग जी जोत रहियो हराम खोर सूम सां वॾो थो इनकलाब अचे वॾी के धाम धूम सां सुभान अल्लाह वरी उस्ताद बुखारी जो चवे त जे वठण चाहियो अदा करियो असां इंडिया जे मोदीअ सामने बि घोर कोन था करियूं असां पंहिंजे वज़ीर सां चऊं था असांजी मीटिंग करायो दोस्तनि खे असां इंतज़ामिया खे चयो आहे वज़ीर सां मीटिंग करायो इंतज़ामिया चयो त के बि वज़ीर मां हुन वज़ीर लाइ चयो आहे त फुल फ्लेज वज़ीर ऐं फिनांस सेक्रेटरी हिन असांजे पिंड वञे अचनि ऐं उहे ऐलान कनि वज़ीर सां कंदी त असां वाधारो कंदासीं जो तव्हांखे क़बूल आहे पर इंतज़ामिया ने असां तौल कई आहे पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अञा ताईं इंतज़ामिया को ख़ातिर खां असांखे जवाबु न मिलियो बाबा फिनांस सेक्रेटरी ने अकेले नौ बना है हमें इंतजामिया भी दिया मुझे क्लियर जवाब फिनांस सेक्रेटरी ने अकेले नौ बना है उन्हें साथ सिंधुजा फुल फ्लेज टे वज़ीर हुजे घट में घट शर्जील मेमन हुजे सईद गनी हुजे सैयद नासिर शाह हुजे ऐं फिनांस सेक्रेटरी से ऐलान कंदा पोइ वठंदासीं बाक़ी हमेशह तव्हां असांखे लोनू पावर न आहिनि त फिनांस सेक्रेटरी चवंदे हाणे ही नुमाइंदो पहुचे त उथो न उथंदासीं मां हुन सरकार खे ॿुधाईंदो कोन त अॼु असां हमेशह तव्हांखे लोनू पावर था ॾियूं अॼु असां थोरा ॾींहं दीवार बंदी कयोसीं हर रुकावट जो मुक़ाबिलो कंदासीं तव्हां सबक़ वठे खणो अलाह चयो असांखे चयो थो वञे त हेॾो वारो रस्तो बंदि करे छॾियो आहे अरे बाबा असां उहे मुलाज़िम आहियूं जेके सॼे समाज खे दर्द था ॾियूं तव्हांखे ख़बर ई न पवंदी त हिकु ॿार जो नौकरी ख़बर पवंदासीं ऐं हर हाल में असेंबली में असां पहुची अहिड़ा प्रोग्राम जेसिताईं असांजा मुतालबा हल न थींदा ओसीं ताईं असां का बि शइ क़बूल करण लाइ तयारु न थींदासीं एसी साहब खे गुज़ारिश थो कयां असां तुंहिंजो मान रखियो आहे असां तव्हांजो मान रखियो आहे जेका तव्हांखे ॻाल्हि आहे जेका ॿुधाइण चाहियो था उहा सेकंड जते खे कुंड न ॿुधायो अपने इन धारे खे कुंड न ॿुधायो बख़्शल खां चादर खे कुंड न ॿुधायो अचो हिक सां गॾु बि अनाउंसमेंट कयो त तव्हां छा कई रहिया आहियो तव्हांखे क़बूल आहे जेकॾहिं एसी साहब खे चयो त हिक ॿिए ते ॻाल्हि करणी अथनि 5 मिंटनि जे अंदरि 5 मिंटनि जे अंदरि एसी साहब टीम समेत हिकु अनाउंस करे कि 50 मिंटनि खां पोइ पाणी यूज़ करावे तयारु आहियो दोस्तों जरूर सिर्फ प्रोग्राम इस्लामाबाद करेंगे दोस्तों सिकंदर साहब का हम जो ऐलान करे छॾियो ॾह मिंटनि खां पोइ साहिकाफ़िलो सिंध असेंबली जे तरफ़ रवाना थींदो 100% माण्हू सिंध असेंबली हलंदो कुझु बि थिए सभु सिंध असेंबली हलंदासीं सिंध असेंबली ॻाल्हियूं थियूं त ठीकु आहे न त सीएम हाउस रवाना थींदासीं राति थिए हिकु राति थिए जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद